भरिसां मरहूम रईस अली गौर गादी जी ख़ैरात जे मौक़े ते गादी बिरादरी जी तमन्नारी जी पग रईस ज़ुल्फ़कार अली गादी खे बधाई वई। पग रस्म में गादी बिरादरी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे नेक मर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई, जॾहिं त पग खे PPMPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, सरदार अली ॾिनो गादी, हाजी बशीर खान गादी, सैयद सिकंदर शाह रईस, ठारू खान मारफणी रईस, तुर्क अली चोलियाणी रईस, अली नवाज़ मीराणी रईस, नज़ीर हुसैन राधाणी, अली रज़ा चोलियाणी रईस, सरताज चोलियाणी, सुल्तान खान मारफाणी ऐं ॿियनि मोतबरनि वर ॾिना। वधीक ॾिसूं था राजा खान गादी जी हिन रिपोर्ट में। मौजूद आहियूं रेस अली गौर खान गादी तालके वारे जे ॻोठ में, जेको आहे जिते रेस अली गौर खान गादी जी जेको आहे कुझु टाइम अवल जेका वफ़ात थी वई, उन खां बाद में जेको आहे उन पगदार पुटु रेस ज़ुल्फ़कार खान गादी खे अॼु पग ॿधाई वई आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, छा थो चए। अॼु जेका असांजी पग रस्म आहे हीअ असांजी हिन वक़्तु मुंहिंजे अंदाज़नि में न पर 5 पीढ़ी आहे असांजी, हीअ जेको 5 पग आहे मुंहिंजी, सम्झे 5 नंबर ते आहे। ऐं मुंहिंजा 7 पाड़नि जी पग आहे हिन वक़्तु बि इंशाअल्लाह। जेके बि मुंहिंजा 7 पाड़ा मौजूदु आहे मूंसां गॾु आहे, ऐं ॿिया जेके बि बिरादरियूं आहिनि क़ौमूं आहिनि पौड़े पाड़े जा तुमनदार, मां सभिनी तुमनदारनि जो शुक्रगुज़ार आहियां। सरदार खान अली खान जो बि शुक्रगुज़ार आहियां, सरदार बुरहान नवाब गईब खान जो बि शुक्रगुज़ार आहियां, ऐं ॿिया जेके तुमनदार आहिनि ठारो खान प्लस ॿिया तुमनदार आहिनि उन बि शुक्रगुज़ार आहियां। ही सभई दोस्त मुंहिंजी महफ़िल में अची मूंखे मान मथां कयो, उनजो मां सभई थोरा पिया। अलाही शुक्र आहे बुरहान खान नवाब, असांजो नवाब अली साहिबु, ठारू खान, ॿी संगत जेका बि अली रज़ा साहिबु, असांजा भाउ मुतबर आहे इज़त वारा, उन लाइ पग नूर थी ॿुधाइनि था त तक़रीबन हीअ 5 पीढ़ी आहे जो असांजे मथां पग जो सिलसिलो अचे थो पियो, जंहिंमें इलाइक़ जा जेके बि सरदार आहिनि काफ़ी आया आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे इहो पेच ॾिनो आहे पग जो। अॼु असांजे तुमनदार रईस ज़ुल्फ़कार जी पग हुई, जंहिं ते असां शरीक थियासीं। सभई बिरादरी जा जेके बि चङा हुया, जेके बिरादरियूं हुयूं या जेके क़ौमूं हुयूं, सभु अचे गॾु थिया। सरदार अली खान गादी हुयो, नवाबज़ादो बुरहान खान हुयो, ठारो खान मारफाणी हुयो, जेके बि तुमनदार हुया सभु मौजूदु हुया। तव्हां जेके हुते मौजूदु माण्हू आहिनि, जेको आहे मौजूदु महिमान आहिनि, उन्हनि जो ॻाल्हि ॿुधो। उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे सो असां जेको आहे अॼु ज़ुल्फ़कार तुमदार ज़ुल्फ़कार खान गादी जेको आहे पग में शरीक थिया आहियूं। उमेदु आहे त जेको आहे सो जेके बि जाइज़ मसइला पंहिंजी क़ौम जा हूंदा या ॿियनि जेके क़ौमनि जा हूंदा, उहो हल कंदो राजा खान गादी। इम्कान TV लाड़काणो। इम्कान TV जे YouTube चैनल जा वीडियोज़ ऐं नोटिफिकेशन हासिल करण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन दॿाइण न विसारियो।